बलदियाती इलेक्शन जो हवाले सां चहचटो सॼी सिंध जी बदिन में भी शुरू थी है। 4 सालनि खां मथे अरसो जेको गुज़रियो आहे उन में जेको बलदियाती जेके चेयरमैन हुआ ऐं हितां जा चूंडियल काउंसलर हुआ जेके इंतज़ामिया हुई उन जे हवाले सां जेके बदीन शहर जेको बदीन ज़िलो 22 लख खां मथे आबादी रखंदड़ आहे उन ज़िले जे शहरनि जी हालति इंतिहाई बुरी आहे। ऐं हुन जी जेकी म्यूनसिपल कमेटियूं आहिनि बदीन म्यूनसिपल कमेटी जे हवालो ॻाल्हि कंदासीं त 2 करोड़ जे लॻभॻि माहवार हुन जी जेकी बजट अचे थी ऐं हुन शहर जी जेकी सूरत हाल आहे उन जी इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। असीं हींअर जेको बीठा आहियूं ही मरकज़ी रोड शाह लतीफ़ रोड आहे जिते प्रेस क्लब बदीन पिन ते आहे, ऐवान सहाफ़त बदीन पिन ते आहे ऐं हिन ते जेको ही रोड आहे इन खे थरकुल रोड भी लगे तो, कढण रोड भी लगे तो, खोस्की रोड भी लगे तो, आर्मी कैंट भी लगे थी, PF रोड भी लगे तो। हिन रोड ताईं DC आहे, AC आहे, हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, MP आहे ऐं MNA आहे समेत जेके माण्हू आहिनि शहरी आहिनि वापारी आहिनि उहे हिन रोड तां गुज़र करे ऐं पंहिंजो जेको DC ऑफिस SP ऑफिस या जेके ॿियूं ऑफिस उते पहुचनि था पंहिंजे कमकारनि सां। लेकिन उन रोड जी जेकी हालति आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। तव्हां ही पंहिंजी सूरत हाल ॾिसी रहिया आहियो त हीउ रोड जेको आहे तक़रीबन 3-4 सालनि खां टुटल आहे। जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त हिन प्रेस क्लब ऐं ऐवान सहाफ़त जे अॻियां हीउ रोड गोॾे खां वॾो हिन ते पाणी बीठल हूंदो आहे। जेके माण्हू हितां अच वञी कनि था, जेके शागिर्द हितां अचनि था या जेके हितां मरीज़ मटीनि था या वापारी मटीनि था उनजी सूरत हाल इंतिहाई ख़राबु जेको उनखे मुंहुं ॾियणो पए थो। अचो त उन हवाले सां शहरियुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो हिते हिन हवाले सां छा चवणु आहे। डिस्ट्रिक्ट बदीन जी आबादी तक़रीबन 22-23 लख जे लॻभॻि आहे जंहिंमें असां वटि 2-2 म्यूनसिपल कमेटियूं आहिनि, 8-9 लॻभॻि टाउन कमेटियूं आहिनि, 8-8 यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं हर यूनियन काउंसिल जी माहवार क़िस्त 5 लख रुपया अचे थी। ऐं म्यूनसिपल कमेटी असांजी बदीन जेका आहे उहा तमामु सणबी म्यूनसिपल आहे, उन जी माहवार क़िस्त 2 करोड़ जे लॻभॻि आहे। जेके बि टाउन आहिनि या म्यूनसिपल आहिनि उन्हनि खे 1.5 करोड़ जे लॻभॻि या करोड़ जे लॻभॻि क़िस्त अचे थी। पर बदनसीबी असांजी इहा आहे त उहे पैसा पंहिंजे ज़ाती बंगलनि ऐं ॿियनि ख़र्चनि ते शाही ख़र्चनि ते पूरा कया वञनि था। असां पब्लिक खे को बि रिलीफ कोन मिलियो आहे। कहिड़ी ॻाल्हि कजे, यूनियन काउंसिल जा 5 लख रुपया आहिनि, चेयरमैन खाई आहे या वरी चेयरमैन जॾहिं ख़तमु थिया त सेक्रेटरी खाई आहे। पोइ मुख़्तियारकार ऐं सियासतदाननि जा जहिड़ा हलंदा रहिया पर उन्हनि मां मिलियो त रिलीफ को बि कोन। म्यूनसिपल कमेटी बदीन आहे, तव्हां बदीन म्यूनसिपल कमेटी जी हालति ॾिसो, रोड टुटा पिया आहिनि, ड्रेनेज सिस्टम नाकारा आहे, सेवरेज सिस्टम आहे कोन। हींअर रमज़ान शरीफ़ में इहा हुई जो हाय करबला जी हिते वायूं हुयूं, पाणी पीअण जो कोन हो, मस्जिदनि में विज़ू करण लाइ पाणी कोन हो। तरक़ियाती कम छा मां थींदा? जेकॾहिं हींअर रोडनि जा कम शुरू थिया आहिनि बदीन में त इहे रोड ठही अञा तयारु मस्तु थींदा त वरी सेवरेज ऐं ड्रेनेज वारा पहुचंदा, उहे इन रोडनि जी टुकाई कंदा, उहे टोड़े रोड तबाह कंदा। सुबुह जे पहर में तव्हां ॾिसो न 12-1 बजे तव्हां ॾिसो इन रोडनि ते कहिड़ी कैफ़ियत आहे। हिकिड़ो त हद दख़लियूं आहिनि, माण्हू बीमार आहिनि, उन्हनि जी एम्बुलेंस में उते तड़पी दम ॾेई वञनि था पर एम्बुलेंस इस्पतालनि जी पहुची कोन थी सघे। अहिड़ी सूरत हाल आहे रोडनि जी। नंढड़ा मासूम ॿार स्कूल वञनि था, किथे पाणी बीठो आहे, किथे खॾा लॻा पिया आहिनि, रुॻो परेशानियूं आहिनि, ॿियो त कुझु कोन मिलियो आहे। असां बदीन वासियुनि जी बदनसीबी आहे जो जमहूरी दौर में बि असांखे को रिलीफ कोन थो मिले। जोकी साहिबु तव्हां असांखे ॿुधायो जेकी इलेक्शन बलदियाती इलेक्शन अचे पई ऐं जेको गुज़िरियल 3 वर आहे उन में बदीन ज़िले जी जेके कमकारनि जे हवाले सां तरक़ियात छा सूरत हाल रही आहे? सूरत हाल मुंहिंजी नज़र में त ज़ीरो आहे। बदीन जो 8-8 यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं सिटी जा 14 वार्ड आहिनि। उन में जेके बि काउंसलर या ज़िले जा नुमाइंदा या पंहिंजा MP MNA 4 सालनि में असांजी कारकर्दगी इहा रही आहे त बदीन में को बि रोड न ठहियो, बदीन जो को बलदियाती निज़ाम न आहे, को नाली न ठही आहे। उन खां अलावा बदीन में को तफ़री अहिड़ो पार्क बि न आहे जंहिंमें माण्हू शाम जो टाइम उते वेही जेको सो उनजी पंहिंजो रूह खे सुकून पहचाइनि। इन हवाले सां बिल्कुलु ज़ीरो आहे। बलदियाती इलेक्शन जे हवाले सां जेका बि ताईं अमल थियो आहे या कमु थियो आहे उनखे असां ज़ीरो था सम्झूं। उहा बजट बि ख़बर न आहे किथां थी वञे, शहर जे कंहिं तरक़ियाती कम जे हवाले सां ॾिसण में कोन पई अचे। ऐं हीअ बदीन जो मेन रोड आहे शाह लतीफ़ रोड, हितां नहवा जी पुल खां वठी शाहनवाज़ चौक ताईं, जंहिंजी एॾी हालति ख़राबु आहे
जो जनाज़ो बि नथो मटे सघे, को बीमार माण्हू का औरत वीचारी डिलीवरी वारी उनखे बि गाॾी में हितां नथो खणी सघिजे। ऐं शहर जे मेन रोडनि जी जेकॾहिं इहा हालत आहे त तव्हां सम्झो था त बदियुनि जे ॿियनि पाड़नि जी या ॿियनि वार्डनि जी कहिड़ी हालत हूंदी। त असां हिन वक़्तु सिंध हुकूमत खे इहा अपील था करियूं त ख़ुदारा तव्हां बदियुनि जी सहार लहो। बदियुनि जी हालत तमामु ख़राबु आहे ऐं बल्दियाती इलेक्शन में जेके नुमाइंदा चूंडिजी आया गुज़िरियल 14 काउंसलर उन्हनि खे शायदि का बजट कोन मिली या छा थियो, पर को बि धणी साईं कोन्हे। बदियुनि जा गटर उथिरिया पिया आहिनि, बदियुनि जी रोडनि जी हालत तव्हां ॾिसी सघो था। गाॾियूं कोन था हलाए सघूं, असीं पंधु कोन था हली सघूं, असांजी गली मां निकिरी कोन था सघूं। मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ वञनि था, नमाज़ी उन्हनि जा कपिड़ा ख़राबु थियो वञनि। हालत अहिड़ी बुरी लॻी पई आहे शहर जी, का माण्हू कार नथो हलाए सघे, मोटरसाइकिल नथो हलाए सघे। इन करे शहर जी सूरत हाल ख़राबु आहे। को बदियुनि जो वाली वारस थिए, को धणी थिए, पंहिंजी हिमत पाण करे कि नौजवान अचनि, नई का क़यादत अचणु खपे। उन रोड जी बि हालत इहा आहे, जेको रोड ठाहिनि पिया, जेके रोड क्रॉस आहिनि, नाला आहिनि ऐं नालियूं आहिनि, उहे पलटी रहियूं आहिनि। ऐं रोड क्रॉस जा जेके नाला आहिनि उहे टुटल आहिनि, जंप टुटल आहिनि। हाणे उन मथां रोड ठाहियो पियो वञे, जेको रोड हिकिड़ी बरसाति बि न झले सघंदो। अदा पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि बदियुनि निंदड़ को आहे। टोटल पीपल्स पार्टी जो होल्ड हुजण जे बावजूदि, मेजॉरिटी हुजण जे बावजूदि हिते कमु कोन था थियनि। ऐं जेकॾहिं कमु थियनि था त पोइ उन में यारियूं निभाईंदा आहिनि जेका वास्ते वारा या यार दोस्त आहिनि, उन्हनि जी घटियनि जा कमु थियनि था। मेजॉरिटी त जेकॾहिं तव्हां ॾिसो त का प्लैनिंग न आहे। त हींअर जेको पाण हींअर पोस्ट ऑफिस रोड ते मौजूदु आहियूं, त तव्हां ॾिसी सघो था कि इन ते रोड ठहण जो कमु शुरू थियो आहे, जेको हिन पॉइंट ताईं आहे जिते पाण बीठा आहियूं, तव्हां सां ॻाल्हायूं पिया। त इहो जेको आहे सॼो वेस्ट में वेंदो। इन करे वेस्ट में वेंदो कि हीउ जेको नालो आहे रोड जे पासे में तक़रीबन को 20-25 सालनि खां इन ई पोज़ीशन में आहे। इन में पाणी कैरी करण जी सलाहियत ई कोन्हे, जंहिंजो नतीजो इहो आहे कि रोड ठहण खां अॻु में हिते पाणी घटि थियो पियो आहे। त हाणे जेकॾहिं तव्हांजो गटर जो पाणी कोन निकिरंदो, तव्हां मथां ॿियो रोड ठाहींदो, जेको तव्हां पैसा खायो था, ठीकु आहे, असांखे क़बूल आहे तव्हां पैसा खाओ, पर घटि में घटि कमु त ढंग सां करे ॾियो न। पहिरीं तव्हां नालो ठारायो, पोइ तव्हां रोड ठारायो जेको हुनजी लाइफ हुजे। तव्हां ही ठाहियो पिया 6 महीननि जे लाइ, बल्दियाती इलेक्शन खां पोइ तव्हां वरी हेॾा मुंहुं बि कोन कंदो। त असल ॻाल्हि इहा आहे कि तव्हां कमु आवाम जे लाइ था करियो। त शाह बुरहान रोड जेको आहे आर्मी शुगर मिल ताईं आहे। इहो घटि में घटि 5 खां 7 किलोमीटर जो रोड आहे, जेका सभु टोटल खॾा खॾा थी विया आहे, पाइप लॻा पिया आहिनि। हिन ते बाक़ाइदा इंजीनियर्स खे विहारे करे हिकिड़ो प्लैनिंग ठाहे करे ही कमु करणु खपे। त अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि सियासी क़यादत अक्सरियत में हुजण जे बावजूदि बदियुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मनपसंद माण्हुनि खे ठीका ॾियारिया वेंदा आहिनि, उहो वरी घरनि ते कमु थींदा आहिनि। त असां वटि वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो इहा आहे कि हिते ट्रांसपेरेंसी न आहे, करप्शन आहे। करप्शन जो नतीजो इहो आहे कि 2-3 महीननि जे लाइ कमु थिए थो। हाणे बल्दियाती इलेक्शन अचे पई त थोरी सरगर्मी ॾिसण में अचे पई, जंहिंजो फ़ाइदो आवाम खे कोन पहुचंदो। ठहे पियो पर रोड कंहिं कम जो कोन्हे, छो जो हिन जा किरास वेही रहिया आहिनि। ऐं तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त हिन गटरनि जी हींअर साण इहा हालत आहे। अॼु सुबुह जो बि मुंहिंजी तक़रीबन 3-4 चिंचियूं किरियूं आहिनि, जंहिंमें ॿारनि खे धकु लॻा आहिनि ऐं को अमलो अञा ताईं त मौजूदु कोन पुॻो आहे। हा, इहा अफ़सोसनाक माना कमु आहे। त माना रोड ठहे पियो, ही मोरियूं नथियूं थियनि। जेकॾहिं पाणी जी सीवरेज न आहे, पाणी जो निकास न आहे, त रोड ठहण जो को फ़ाइदो कोन्हे। साॻी महीने खां पोइ 15 ॾींहं खां पोइ रोड साॻी रोड टुटो पियो हूंदो। त माना इन में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। हिते साम्हूं OPD आहे, साम्हूं अस्पताल आहे, पोस्ट ऑफिस आहे, सिटी थानो आहे, ऐं जेका आहे पाणी जो निकासी आहे, गंदो पाणी आहे। निमाज़ी हितां मटंदा आहिनि, 4-5 मस्जिदूं आहिनि पाड़े में, निमाज़ियुनि जा कपिड़ा ख़राबु थींदा आहिनि। माण्हू माना इंतिहाई माना मुश्किल तरीक़े सां हिन जेको आहे रोड हिन घस मां माना क्रॉस कंदा आहिनि। ऐं साम्हूं ई सेंटर आहे जेको लेडीज़ जो माना औरतुनि जो कढ़ाई सिलाई जो सेंटर आहे। हिन नियाणियूं ईंदियूं आहिनि, माना उहे स्कूल लाइ ईंदियूं आहिनि, माना तालीम हासिलु करण जे लाइ। इहे अस्पताल में मरीज़ वग़ैरह ईंदा आहिनि, सभु परेशान थींदा आहिनि। माना ही शहर में पाणी न पियो पुॼे, छा उनजो ही हेतिरी हिन जी बजट आहे, ऐं मोटरूं ख़राबु आहिनि, छा मसइलो, छो पाणी नथो पुॼे? जी साईं, महीने में इलाही चकर ख़राबु थियनि थियूं ऐं पाणी असांखे सवलो मिली कोन थो सघे। अच्छा, पोइ तव्हां पंहिंजा जला मट खणी था पाणी भराईंदा आहियो? जी, तमामु ई मुश्किल सां भरींदा आहियूं। असांजी बदियुनि जी तक़रीबन 3 लख खां मथे आबादी जो वाटर सप्लाई आहे, जंहिंजी करोड़नि रुपया बजट आहे। हिते जी जेके मोटरूं आहिनि उहे महीने में तक़रीबन 2 चकर ख़राबु थींदियूं आहिनि, ऐं उन जे करे असांखे तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ऐं शाम जे टाइम ते ॾिसंदा तक़रीबन असांजे पाड़े जूं मायूं वीचारियूं जेके आहिनि उहे बि दलाई मट खणी हितां पाणी भरींदियूं आहिनि, ऐं न का चौधवारी आहे, न सफ़ाई आहे। हिते हर गंदगी, जेका बि गंदगी आहे उहा सॼी हिन वाटर सप्लाई में उछलाई वेंदी आहे। ऐं हिते जा जेके रोड ऐं रस्ता आहिनि उहे पैदल माण्हू बि कोन थो हली सघे, ऐं न कंहिं क़िस्म जी सफ़ाई आहे, न मोटर आहिनि। ऐं वाल खोलण वारो मनपसंदि माण्हुनि जा वाल खोले थो, जेके उनखे ख़र्च ॾियनि था। बाक़ी जेका ग़रीब आबादी आहे उहा ज़लील ऐं दरबदर आहिनि पाणी जे लाइ। असीं सॼो ॾींहुं
पंहिंजे बचनि जो रोज़गार करियूं ऐं शाम जो दॿा भरे पंहिंजे पेट गुज़र कंदा आहियूं ऐं बचनि खे पाणी पीआरींदा आहियूं। चाचा घर बि खणाना पाणी आहे कोन हिते जॻह ते पाणी जी किचिरे जी हालत ॾिसो केॾी आहे। तव्हां पहिरीं ऑफिस अची वेंदो या वॾो माण्हू अची वेंदो एॾी हालत लॻी पई आहे ऑफिस अची वञे त ॾिसे। हाणे जेकी बलदियाती इलेक्शन अचे पई उन्हनि जो छा इरादो आहे ऐं छा हू उन सां जेको सो उन तयारियूं कनि उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त हीअ छा चवनि। साईं तव्हां असांखे ॿुधायो त बलदियाती इलेक्शन वेझी अचे पई ऐं 4 साल अॻु में गुज़री आहिनि। तव्हांजे पाड़नि में पीर मुल्क शाह में केतिरे तरक़ियाती कम थिया आहिनि ऐं तव्हां कीअं सम्झो? साईं असांजे पाड़े में को बि तरक़ियाती कमु कोन थियो आहे, न को रोड न को नालियूं। उहे ई भुटे दौर में जेके नालियूं ठहियूं हुयूं या जेके रोड ठाहिया हुआ, अगरि के रोड असांजा ही ॾिसो पिया के ठहियल आहिनि, इहे वॾे एहतजाजनि खां पोइ असांखे रोड ठहिया हुआ। नालियूं त असां अॼु ताईं ॾिठी ई कोन्हे त असांजी नालियुनि जी का नालियुनि का रिपेयरिंग थी जेका ठही हुजे। यकीननि तव्हां फ़ोटू बि कढिया आहिनि, सफ़ाई जी हालत बि ॾिसो पिया। 400 200 त उते अमलो कमु पियो करे ऐं जॾहिं वञूं था सदाईं पिया रोवनि त बा अमलो कोन्हे, माण्हू कोन्हे, हीअं कोन्हे। को बि तरक़ियाती कमु असांजो कोन्ह थियो। हर वारे वार्ड नंबर 7 ऐं 8 खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे। ऐं जेके बि आहिनि उहे रुॻो माल मेड़नि जे चकर में आहिनि। असांखे अफ़सोस सां चवणो पए थो त असां 4 साल उन्हनि खे वोट ॾेई चाढ़ींदा पिया आहियूं, पोइ वरी 4 साल उन्हनि खे गारियूं बि ॾींदा पिया आहियूं। वरी जॾहिं ईंदो आहे इलेक्शन जो टाइम ते वरी असां सभिनि खां अॻियां हूंदा आहियूं। ईअं बीठा आहियो वार्ड नंबर 7 पीर मलूक शाह आहे, तमामु वॾी आबादी आहे, 2.5 लख आबादी आहे, तमामु घणो वोट आहे। पर हिन पाड़े खे तव्हां 4 साल त इहे असां वोट हींअर इलेक्शन में चाढ़ियो आहे, पर ही 25-20 सालनि खां वठी करे हर सहूलियत खां महरूम आहे। पाणी जी सहूलियत बि कोन्हे, असांखे बिजली जी सहूलियत बि कोन्हे। गटर असीं पाण कढंदा आहियूं, गटर जेके आहिनि उहे बि असीं पाण कढंदा आहियूं। असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे पाण कढंदा आहिनि या असांजी बुज़ुर्ग जेके ॿुढड़ियूं उहे पाण कढंदियूं आहिनि। पोइ असीं एहतिजाज करण ते मजबूर थींदा आहियूं। हाणे वरी नवां चेहरा ईंदा, वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा, साईं असां आया आहियूं, साईं भली करे आया, पर कम त कोन्ह थिया आहिनि असांजा। हाणे असां कंहिं ते भरोसो करियूं जिन 4 साल में वार्ड नंबर 7 पीर मलूक शाह कोर्ट खे, हालांकि तमामु वॾो कोर्ट आहे, साईं जो नालो तमामु ॼातल सुञातल नालो आहे, पर हिन वार्ड खे ख़बर न छो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जी माना कार जी बत्ती पोयां हलूं पिया तीअं बसि हुनजे पोयां हलूं पिया, बाक़ी हिते केरु असांजो हाल चाल पुछण वारो कोन्हे। न बिजली न पाणी न गैस, लाइटूं तव्हां ॾिसो था किथे का LT हिते लॻल ई कोन्हे। हालांकि असांजे मीटर लॻल आहिनि, सभु हिते चङा भला आहिनि, एतिरो बि केरु कोन्हे जो हर भर कुंडी हणे, पर हिते कंहिं शइ जी का असांजी सहूलियत कोन्हे। जेको अचे थो वॾा वाइदा करे हर वॾियूं ॻाल्हियूं करे ऐं रुॻो पंहिंजो बसि पेट भरणे पोयां आहे। बदहाली, बुख, बेरोज़गारी वधे पई ऐं कमाईअ जो को ज़रियो आहे कोन्ह। सिंधी असेंबली में हाणे जून में बजट अचे पई, हर को लोटो खणे बीठो हूंदो। सर असांजे शहर में हेतिरी आहे आमदनी, असांजे शहर में हेतिरा पैसा ॾिना वञनि, पर कमु त थिए तव्हां ॾिसो था टके जो बि कोन थो थिए। त जॾहिं असां टैक्स जो पैसो ॾियूं था, गवर्नमेंट खे टैक्स ॾियूं था, त बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि असांजो तइलीम आहे, पाणी आहे, रोड आहे ऐं बिजली आहे, इहे असांजो हक़ आहे, बुनियादी हक़ आहिनि, उहे असांखे न पिया ॾिना वञनि। मथां बलदियाती इलेक्शन जो टाइम पियो अचे, वरी चूंडियल नुमाइंदा जेके अॻे असांखां इलेक्शन वोट वठी विया उहे वरी असां न आया 5 सालनि ताईं, हू वरी अचणु शुरू। हिननि जो मुतालबो इहो आहे त जेकॾहिं असांखे बुनियादी हक़ न ॾिना वेंदा त असांजो ही एहतिजाज जेको जारी रहंदो ऐं असां जेको पंहिंजे इलेक्शन दौरान जेके उमेदवार उनके पंहिंजे वार्डन में तकनि में अचण न ॾींदासीं जेसिताईं असांजा बुनियादी मसइला हल न थींदा। कैमरामैन ज़ुबैर जुणे सां गॾु शफ़ी जुणे जो टाइम न्यूज़ बदीन।